अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मुझो नालो अता मोहम्मद है। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल। उम्मीद कयां थो तव्हां सभु ख़ैरियत आफ़ियत सां हूंदा। अॼु मूंसां गॾु आहे मौलवी साहब मौलवी करमुल्ला। अदा छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह एहसान। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? शुक्र आहे करीम रब जा लाख एहसान। तव्हां पंहिंजो ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह एहसान ख़ैर। तव्हां ॿुधायो? शुक्र आहे रब जा लाख एहसान। तबीयत से ठीकु आहे? ॿियो हाल अहवाल कोई ज़माने अल्हम्दुलिल्लाह जान ख़ैर जो? आहे एहसान। करीम रब जा लख एहसान किरोड़ा करम। शाम हा जो टाइम आहे अल्हम्दुलिल्लाह फसल ते घुमूं पिया। अल्हम्दुलिल्लाह हा ॾाढो मज़ो आहे। कमनि जो फसल आहे तमामु बहितरीनु सावल लॻी पई आहे ऐं हिते घुमण सां ॾाढो मज़ो बि अचे पियो। संगत साथ खे बि चवंदासीं अचो घुमो मज़ो अची वेंदो। दोस्तों तव्हां बि अचो हिते अची घुमो। ॿाराड़ी में हूअं ई सावण जा मज़ा ई मज़ा हूंदा आहिनि। पोइ पार्क वग़ैरह जी ज़रूरत ई न हूंदी ते पोइ मज़ा ई मज़ा हूंदा आहिनि घुमण फिरण जा। शाम जो टाइम ख़ासि करे हिन मौसम में। त ॿियो छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह एहसान। बसि दोस्तनि खे असां इहो पैगाम ॾियणु चाहींदासीं दोस्तो हलाल रिज़्क़ कमायो, हलाल खाओ, हलाल पियो ऐं नमाज़ पढ़ो 5 वक़्त। पोइ अल्लाह ताला तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फ़रमाईंदो। 5 वक़्त बाद जमा नमाज़ पढ़ो, 5 वक़्त क़ुरान करीम जी तिलावत कयो जहिड़ो टाइम मिले। पंहिंजी औलाद खे अदब सेखारियो, हया सेखारियो ऐं हक़ वारनि जो साथ ॾियो, हक़ वारनि सां गॾु हुजो। अल्लाह ताला हर मुस्लमान खे सम्झ नसीब फरमाए। आमीन आमीन। अदा तव्हां ॿुधी हिन मौलवी साहब जी नसीहत। हाणे पाण हलूं था अॻियां को। अॼु बि असां आयासीं हिननि जो कमंद ॾिसण मड़ाई पोइ गॾु आयासीं चकर हणण। इन जे करे वरी मौलवी साहब खे मां चयुमि भाउ तूं बि अचु कुझु दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कर। इन जे करे वरी उहो बि आयो असांजी गुज़ारिश खे क़बूल कयईं। दोस्तों अॼु असां बि वधा आहियूं हिननि जो कमंद घुमण आहियां। मां पंहिंजे मामयान जो कमंद घुमण आयो आहियां। दोस्त बि वधा नी हिननि जो बि कमंद माशाअल्लाह ज़बरदस्त आहे। अचो अॼु यार वञूं शाम जो टाइम आहे ज़मीन ते चकर वग़ैरह हणी अचूं। आंदा वेही वेही माण्हू इंसान बोर थी वेंदो आहे। पोइ माण्हू चकर बि हणी वठे कॾहिं को चकर बि हणी वठे। दोस्तों तव्हां बि जॾहिं वांदा हूंदा कयो की पोइ सावण ॾिसंदा कयो। सावण ॾिसण सां मां ॿुधो आहे त चवंदा आहिनि नज़र वधंदी आहे। तव्हां बि माना सावण ॾिसंदा कयो हिकु बहितरीनु तव्हांखे लुत्फ़ु अची वेंदो, मज़ो अची वेंदो। मूंखे हिकु ॻाल्हि यादि अचे थी असां जॾहिं स्कूल पढ़ंदा हुआसीं ग़रीब जो किथे बि क़दुरु न हूंदो। असां स्कूल पढ़ंदा हुआसीं पोइ हिकु चकर मां ऐं मुंहिंजो हिकु दोस्त हुयो असां सां को मसइलो पेश आयो। पोइ असां हिकु उस्ताद खे ॾेढां खणी वियासीं। मां चयो सर हीउ मसइलो हीअं आहे। असां सां को मसइलो हुयो कंहिं अमीर माण्हू सां। पोइ असांखे उस्ताद चयो त चई तव्हां आहियो ग़रीब, हे जेको अमीर माण्हू आहे असांजे कम बि ईंदो। इन जे करे बसि असां इन जो ई मसइलो हल कंदासीं, तव्हांजो मसइलो हल न कंदासीं। अचो यार हाणे उस्ताद आहे, उस्ताद बि ईअं चवे थो। या त हिकु मुआशिरे में वॾी गंदगी फैलंदी, माण्हुनि में नफ़रत फैलंदी, अफ़रा तफ़री थींदी। छाकाणि त ग़रीब पाण खे सफ़ा घटिया सम्झंदो, चवंदो यार मुंहिंजी का बि हैसियत न आहे हिन ज़माने में। शायदि मुंहिंजो जीअण माल आहे, शायदि मुंहिंजो जीअण बेकार आहे। पर ईअं न आहे। हक़ीक़त में अल्हम्दुलिल्लाह असां ग़रीब बि आहियूं न, पर दिलि वॾी आहे। शुक्र आहिनि करीम रब जा लाख एहसान आहिनि। पंहिंजे हाल में हलाए थो, जीआरे थो। शुक्र आहे अमीरनि खे राति जो निंड बि न ईंदी हूंदी, पर शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह। दोस्तों जॾहिं असां सुबुह जो शाम जो सुम्हूं था, सुबुह जो जाग थिए थी, सॼी राति जाग बि नथी थिए। इहे ग़रीब खे हमेशह ग़रीब जो दोस्तो क़दुरु कजो। ग़रीब आख़िर ग़रीब हूंदो आहे, उनखे कंहिं शइ जी बि लालच न हूंदी आहे। ग़रीब खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इज़त जी हूंदी आहे त भाउ मुंहिंजी इज़त ते आच न अचे। बाक़ी उनखे कंहिं शइ जी बि परवाह न हूंदी आहे। ग़रीब खे इज़त ऐं पंहिंजे ॿारनि बचनि जे रिज़्क़ हिलाल जी तलाश हूंदी आहे। अमीर खे हमेशह अयाशी जी हूंदी आहे। उनखे पंहिंजे अयाशी जी, पंहिंजे पुटनि जे औलाद जे माना अॻियां करण में, उन्हनि खे वॾनि वॾनि यूनिवर्सिटियुनि में कॉलेजनि में पढ़ाइण जो शौक़ु हूंदो आहे। पर ग़रीब खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ग़रीब एतिरो ई चाहींदो आहे त यार मुंहिंजी इज़त हुजे,
बस इज़त हुजे ऐं मुंहिंजो मां एतिरो करे सघां मुंहिंजा ॿार बच्चा जेके बि आहिनि हिलाल कमाया उहे हिलाल खाइनि मूंखे कंहिं जे बि अॻियां हथु टंगणो न पवे छाकाणि त अहिड़ो वक़्तु अची वियो आहे जो ग़रीबनि जी कोई बि ॿुधे नथो कंहिं बि इदारे में कंहिं बि शोबे में ग़रीब जी का बि अहमियत न आहे रही अॼुकल्ह अलाए छो अहिड़ा ऑफिसर अची विया नी जहिड़ा असांजा हुकुमरान मथां ओड़ा ई अफ़सर आहिनि जो त बसि ईअं ग़रीबनि खे सफ़ा पीअनि था हर इदारे में जंहिं में बि वञो तव्हांखे ग़रीब हमेशह उनजी सिफ़ारिश वारा हूंदा त उहे अॻियां हलिया वेंदा जे ग़रीब हूंदो त पोइ बसि पोइ सम्झो बसि उहो रुली वियो यार ईअं न कयो ग़रीब बि आख़िर इंसान आहिनि गुरबत आहे उहो मुंहिंजो रब कई आहे कोई के जेको बि आहे ग़रीब आहिनि अलाह ताला जे हथ आहे जिन खे अमीर कयईं किन खे ग़रीब कयईं पर यार ग़रीबनि जो ख़्यालु कंदा कयो ग़रीबनि सां न फिटाईंदा कयो उन्हनि जो ख़्यालु कंदा कयो ग़रीब ई आहिनि जेके वॾी दिलि वारा आहिनि जंहिंजे करे दुनिया हले थी कंहिं ग़रीब जी दिलि ॾुखाईंदा हुए त रब आहे पोइ थी सघे थो त कंहिंजी तव्हांखे लॻी वञे मुंहिंजे करे दोस्तो तव्हांखे गुज़ारिश आहे त तव्हां ग़रीबनि जी दिलि न ॾुखाईंदा कयो ऐं महिरबानी करे मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो वॾी महिरबानी अल्लाह हाफ़िज़